जी असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं सिंध असेंबली में शिकारपुर जेको तारीख़ी शहर आहे सिंध जो, उन हवाले सां उते अनेक मसइला आहिनि। उतां जा काफ़ी रोड रस्ता तालीम जा वॾा इशूज़ लॻा पिया आहिनि। उन हवाले सां असां ॻाल्हि ॿोल्हि कंदासीं। हींअर असां ताज़ो MP चूंडियल आगा सिराज दुरानी जो फर्ज़ंद आगा शहबाज़ खान दुरानी सां मौजूदु आहे। उन सां गॾु शहबाज़ साहिबु कीअं था ॾिसो, कल्ह तव्हां असेंबली फ्लोर ते बि इन ॻाल्हि खे नोटिफाइड करायो त वफ़ाक़ बिजली जे मामले में नाइंसाफ़ी पियो करे शिकारपुर सां। गॾोगॾु सिंध हुकूमत जा जेके प्रोजेक्ट आहिनि सिंध में, रोड रस्ता तालीम जो निज़ाम आहे, अस्पतालुनि में दवाऊं न आहिनि, इहो बि तव्हां हिते नोटिफाइड कयो। त लोड शेडिंग जो त असरु पवे थो, पर जेके दवा न हूंदी त मरीज़ कीअं बचंदो? बिल्कुलु इहा कुझु इशूज़ आहिनि, पर इहा तॾहिं थींदा आहिनि जॾहिं सुपरविज़न कोन थी थिए। ऐं असांजी कोशिशि इहा आहे त असां घटि में घटि हिननि शयुनि जो एटलीस्ट नोटिस वठूं, हिननि शयुनि जी निशानदेही कयूं। ऐं जॾहिं निशानदेही थींदी त पोइ उनखे एक्सपोज़ कबो ऐं उनखे इदारनि जे साम्हूं रखिबो। त जेका इदारनि में वॾा वेठा आहिनि उन्हनि खे ज़ाहिरी ॻाल्हि आहे हर शइ त ख़बर कोन थी पए, त जेसि ताईं उन्हनि जे नोटिस में न ईंदी तेसि ताईं उहो बि एक्शन कोन खणंदा हुन शइ ते। त आहिस्ते आहिस्ते हिकिड़ा करे जेका असांजा बुनियादी इदारा आहिनि, हेल्थ केयर, एजुकेशन ऐं लॉ एंड ऑर्डर, इन्हनि ते मां फुल मुंहिंजी कोशिशि आहे त मां जेका पंहिंजे इशूज़ वॾनि ताईं पुॼायूं ऐं उन्हनि जा को हल कढूं। छो त असांजे माण्हुनि खे छड़ो ई मेन शयूं कुझु खपनि। पीअण जो पाणी खपे, बिजली खपे, सेफ्टी खपे, एजुकेशन खपे ऐं हेल्थ केयर जो हिकिड़ो सुठो सिस्टम खपे त उहो पंहिंजा ॿार बच्चा हिकिड़े सुठे नमूने में वेझो किथे जेका उन्हनि खे ऑपरेट कराए सघनि, उन्हनि खे दवाऊं वठाए सघनि। ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे जॾहिं का शइ में सुपरविज़न कोन थी थिए त माण्हू पंहिंजे लाइ सोचे करे छड़ो तबाही थो करे। इंशा अल्लाह ताला अॻिते हली असां जहिड़ा जेका बि नौजवान इंशा अल्लाह फील्ड में लहंदा उन्हनि खे ज़रूरु हिन शइ जी परवाह थींदी ऐं इंशा अल्लाह हिन जो बहितर हल कढंदासीं गॾु मिलजी। साईं हिकिड़े सवाल तव्हां सां हिन हवाले सां ॾिसो त तव्हां कल्ह फ्लोर ते बि ॾिसो त अस्पतालुनि जा मसइला आहिनि, ॿिया मसइला। जॾहिं तव्हांजी इलेक्शन जो वोटिंग वारो अमल हो, उन वक़्तु बि तव्हांजी साॻी पार्टीअ जा जेके उम्मीदवार आहिनि, कारकुन आहिनि, उहे ई कुझु मुखालिफ़ इहो ॾिठो पियो वञे त आगा साहिब खां पोइ कुझु ॻड़ी यासीन ते हथु घटि रखियो थो वञे PP तरफ़ां। हिन वक़्तु क़यादत जो त एतमाद आहे, पर जेके मक़ामी तव्हांजा मुखालिफ़ आहिनि पंहिंजी पार्टी, उन्हनि खे छा चवणु चाहींदा? ॾिसो, मुखालफ़त त हर जॻह थींदी आहे। जिथे माण्हू कमु कंदो आहे हुनजी हमेशह मुखालफ़त थींदी आहे। ऐं असांजे घर दुरानी कोट दुरानी हमेशह आवाम जी ख़िदमत कई आहे, हमेशह आवाम जी बहितरी लाइ सोचियो आहे, हमेशह आवाम खे रोज़गार ॾिनो आहे ऐं हमेशह आवाम सां गॾु सभिनी ॾुखनि सुखनि में हमेशह उन्हनि सां गॾु बीठा हुया आहियूं। त ज़ाहिरी ॻाल्हि आहे जॾहिं को कमु कंदो आहे त हुनजी तनक़ीद थींदी आहे। असांजी पार्टी कमु कंदी आहे त ॿिया पार्टी वारा असांजी तनक़ीद कंदा आहिनि। इन ई हिसाब सां हाणे तव्हांजी पंहिंजी पार्टी वारा बि हाणे सभु हाणे सॼो सिंध हिकिड़ी तरह सां पीपल्स पार्टी थी वियो आहे। त ज़ाहिरी ॻाल्हि आहे कुझु मुखालफ़त थींदी आहे, पर असां चाहींदासीं त इहा हिकिड़ी वी टर्न इट इनटू अ गुड कॉम्पिटिशन। हिन में कंहिंजो को नुक़सानु न थिए, कंहिंजी को तनक़ीद न कई वञे, पर पाण में हिकिड़ो कॉम्पिटिशन थिए त बाबा असां पंहिंजे एरिया जे लाइ घणो कमु था कयूं, तव्हांखे बि खपे त तव्हां पंहिंजे एरियाज़ जे लाइ ऐं पंहिंजे माण्हुनि जे लाइ कमु कयो ऐं कम सां जवाबु ॾियो। इहो ॻाल्हाइणु ॿोलाइणु ऐं इहे नंढा नंढा इशूज़ ठाहिण सां इन्हनि सां कमु न थींदो। हिन मां तव्हांजो ई जेको आहे इमेज ख़राबु थिए पियो। त तव्हां कोशिशि कयो त मिलजी करे कमु कयो त अञा बहितर आहे। न मिलजी कमु कंदो त एटलीस्ट घटि में घटि पंहिंजे माण्हुनि जे लाइ कमु कयो, त उन में को असांखे बि लॻे त बाबा तव्हां कमु था कयो त असां पोइ तव्हांखे कॉम्पिटिशन में अची करे असां बि अञा इंशा अल्लाह कमु कंदासीं। ईंदड़ वक़्त में को तव्हां इरादो सम्झो था त पंहिंजी पार्टी जे माण्हुनि जी पार्टी क़यादत ते को तव्हां हिकु शिकायत करे, छो उहे एतिरा आख़िरकार ज़ातियात खे छो जो हिन सां नुक़सानु तव्हां पार्टी ते थो अचे? बाबा शिकायत भली करनि, असां में को तव्हांजो इरादो आहे कोई पार्टी क़यादत खे हिन हवाले सां शिकायत करणु? असांखे शिकायत करण जी ज़रूरत न आहे। असां बसि माण्हुनि सां गॾु बीठा आहियूं ऐं माण्हुनि जा कमु था कयूं। बाक़ी वधीक पार्टी ॾिसे थी, उहो जेके चाहींदी हुनखे टिकट ॾींदी, हुनखे आणंदी। ऐं इंशा अल्लाह असांखे उमेदु पूरी आहे त असांजे घर एतिरी ख़िदमत कई आहे, एतिरी सैक्रिफाइसिस ॾिनियूं आहिनि, त इंशा अल्लाह पार्टी खे बि इहो अहसासु आहे मुंहिंजे ख़्याल में, ऐं इंशा अल्लाह रहंदो
त असांजो घर जेको आहे हमेशह पार्टी सां सचो रहियो आहे ऐं हमेशह आवाम सां सचो रहियो आहे ऐं इनशाला अॻिते बि हली इहे ई फुट स्टेप्स में मां पंहिंजे वालिद साहिब वांगुरु फॉलो कंदुमि ऐं पार्टी सां गॾु बीठो हूंदुमि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी अवां आगा शहबाज़ दुरानी जी उन्हनि जो चवणु आहे त जेके असांजा पंहिंजा पार्टी जा कुझु अॻवान आहिनि जेके मुखालिफ़ करे रहिया आहिनि उन हवाले सां अॻिते कंहिं क़यादत ते शिकायत करणु मां मुनासिबु नथो सम्झां यकीन तौर ते उन्हनि मुखालिफ़नि खे इन्हनि जा कम हिननि जे बक़ौल त उहे जवाबु ॾींदा ऐं पार्टी क़यादत पाण नोट कंदी त कहिड़ो तुंहिंजो चूंडियल नुमाइंदो कमु करे रहियो आहे कहिड़ो इल्ज़ाम तराशी करे रहियो आहे